आसरा टीवी ते हर आचर जी रात लैला मजनू शो डीबी बॉयज़ ऐं तारिक अली ख़ान बौज़ार सां पेश कयो वेंदो आहे। हर प्रोग्राम में कान का हक़ीक़त साम्हूं ईंदी आहे। 25 जुलाई ते लाइव प्रोग्राम में उन वक़्तु दिलचस्प सूरत हाल पैदा थी वई जॾहिं प्रोग्राम जे मेज़बान सिकंदर बौज़ार सिद्दीक़ लगारी खे चयो त गुलाब ख़ान लगारी तव्हांजे कमरे में दाख़िल थी चुको आहे ऐं उहो वाक़ई कमरे में दाख़िल थी चुको हुयो ऐं लाइव प्रोग्राम में लाइव वक़्त ही सही साबित थी चुकी हुई। अचो तव्हांखे उन प्रोग्राम जा मंज़र ॾेखारियूं। दीदी तव्हांखे ख़बर आहे मूं वटि असां वटि जादू आहे। जादू कहिड़ो साईं जादू हुयो? जादू जादू मेरी दिल में जादू। हाणे आउं गुलाब ख़ान खे तव्हां वटि मोकिलियां पियो जादू सां। जी जियो साईं तव्हांखे कीअं ख़बर पई? गुलाब ख़ान हा ये जियो तव्हांखे कीअं ख़बर पई? स्क्रीन ते मूं वटि जादू आहे। स्क्रीन ते आयो हला अच गुलाब साहब तव्हांखे ॾिसे सिकंदर साहब साईं राकी पहुची वियो तव्हां वटि जादू आहे त पोइ मूंखे भला धागो प्रयोग करे ॾियो भला। तव्हां पहिरीं गुलाब खे आणियो त सही आहे। हा साईं गुलाब साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। गुलाब साहब छा हाल आहे? ख़ुशि आहियो? दुआ लॻी पिया साईं। तव्हां ॿुधायो कीअं लॻो पियो आहे? ख़ैर लॻो पियो आहे। थोरो सिद्दीक़ खे वेझो थी वियो तव्हांजो चहिरो नज़र न पियो अचे। हाणे अचे पियो साईं? हा कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? ठीकु ठाक? दुआ आहे। तव्हां ॿुधायो कीअं लॻो पियो आहे? सभु ख़ैर लॻो पियो आहे। तव्हां ईंदा करियो न। किथे साईं? लाइव में ईंदा करियो न। सिद्दीक़ पाण जी दा एकदम फिल्म में थे। तव्हां या ॻाल्हि मञो था त असां वटि जादू आहे? बिल्कुलु साईं जादू ही है जो मोबाइल ते कांटेक्ट लॻो पियो पोइ जादू थी वियो तव्हांजो। न मूंखे जेॾी महिल ही तव्हां वटि अंदरि दाख़िल थियो कमरे में त कैमरा जी स्क्रीन ते नज़र त कोन पिया आयो न? न पोइ मूं जेॾी महिल चयो त मूं गुलाब ख़ान खे तव्हां वटि मोकिले छॾियो ओॾी महिल ई कमरे में एंटर थियो न? बिल्कुलु ईअं तव्हां ईअं जादू कंदा रहो ऐं इलाइक़े करे ईअं कमु हलंदो रहंदो पोइ तव्हां जादू में ई फ़ाइदो आहे तव्हांखे तावीज़ कराइणो आहे? न साईं तावीज़ खां ऑनलाइन आहियां तो बिल्कुलु। पोइ धागो पीणो कुझु ई कोन्हे यकीन ई कोन्हे। I could stay like this, forever following you. Just don't get too